बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बोची खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं मिठी मानी मिठी लोला। हिन जे लाइ मां मैदे जो यूज़ कयो आहे। हिन में 1.5 कोप असां खंड जो पीसियल खंड, हिन में अधु कप सूजी, अधु कप मैदो, बेसण ऐं 2 कोप असांखे हिन में मैदे जा खपंदा। हिननि खे छाणे विझंदासीं। तव्हां अगरि दिलि चएव त ही विझजोसि कारा मिर्च ऐं नंढा फ़ोटा, दिलि न चएव त मतिलबु ज़रूरी न आहे। मूंखे वणंदा आहिनि थोरा कारा मिर्च, थोरा फ़ोटे जी ज़री। ऐं हिन में मूं ॼाण जेका आहे सा हथ सां हिनखे महटे उहा विधी आहे, थोरी कलौंजी विधी आहे त जीअं हिन जो ज़ाइक़ो, हिन जो फ्लेवर सुठो अचे। उन खां पोइ 1 कोप असां गिह जो, तेल जो न गिह जो विझी हिनखे मोईंदासीं। ऐं थोरो थोरो करे गिह विझंदा रहिजोसि, मोईंदा रहिजोसि जेसि ताईं 1 कोप पूरो हिन में विझणो आहे गिह जो। गिह विझजोसि, तेल सां ही क्रिस्पी न थींदा आहिनि, ठही वेंदा, ईअं न आहे त न ठहंदा, लेकिन खाइण में उहो क्रिस्पीपन हिन में न ईंदो। उन खां पोइ पासे तां मतिलबु जेको बि आहे खीर सां असां हिनखे नीम गरम खीर सां ॻोहींदा वेंदासीं। थोरो ई आम अटे जे खां थोरो ई सख़्तु अटो ॻोहिबो आहे त जीअं हिन जा लोला सुठा पचनि। गिह हिन लाइ विझिबो आहे त जीअं अंदरि बि हिन जो सही थी वञे। तव्हांखे जेकॾहिं पसंदि हुजे त तव्हां ॿियो ड्राई फ्रूट विझिजो। मूं हिन में तिर विधा आहिनि, जेके शयूं अवेलेबल हुजनि, खोपरो हुजेव, खजूर हुजेव, जेका बि शइ हुजे तव्हां विझणु चाहियो विझी सघो था। ॿियो कुझु न आहे विझो, मूं तिर विधा आहिनि। तिर विझी थोरी देरि हिनखे रखंदासीं। हुनजी वजह इहा आहे त जेका सूजी आहे उहा मतिलबु थुमामजंदी आहे या वधंदी आहे, तंहिंजे करे उहा उनखे अधु कलाक ताईं रखी छॾींदासीं त जीअं उहा सुठे नमूने सां हिकिड़ी थी वञे न, सुठे नमूने सही थी वञे। उन खां पोइ जेको किचन जो स्लेब आहे, काउंटर आहे, उन ते असां थोरो तेल हणी, थोरो अटो हणी उनखे रखंदासीं। जेको अटे खे असां वेलण सां मतिलबु थोरो मोटे हिसाब सां, उन खां पोइ हिन जा शेप्स ठाहींदासीं। जेको तव्हां वटि शेप अवेलेबल हुजे, मूं वटि स्टार जो शेप अवेलेबल आहे, मां स्टार सां ठाहिया आहिनि। स्टार जी शेप न हुजे तव्हां गोल ठाहे सघो था, जेका बि तव्हांजी दिलि चए उहो शेप ठाहे सघो था। ही जेके लोला या मिठियूं मानियूं आहिनि, अक्सर काॾे सफ़र ते वञिबियूं हूं त अॻे दौर में इहे खणी वेंदा। हाणे त असां घरनि में ईअं ई आम खाईंदा आहियूं त छो जो हिन में गिह वग़ैरह पवे थो त खंडु पवे थी। ही मतिलबु उन हिसाब सां थोरो महांगो आइटम थो ठहे। इन जे करे माण्हू इहे सफ़र जे हिसाब सां खणी वेंदा, किथे ॿाहिरि वेंदा। अॻे असल में गाॾियूं वग़ैरह न हूंदियूं हुयूं त हर शइ थोरी हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते वञणु ॾाढो ॾुखियो हूंदो हो। असांजा इहे लोला जेके आहिनि मिठी मानी वारा, इहे तयारु थी चुका आहिनि। मां तव्हांखे टोड़े बि ॾेखारियां थी। ही अंदरां ॾाढा नरम हूंदा आहिनि ऐं ॿाहिरां क्रिस्पी हूंदा आहिनि। ही हिननि 2 कोपनि मां माशाल्लाह असांजा हेतिरा ठहिजी विया आहिनि। ही जेको आहे सां तव्हां ॾिसो, टोड़ियां थी त ही मतिलबु आराम सां टुटी था वञनि। हिकिड़े ई हथ सां मां टोड़े ॾिठा आहिनि। तव्हां बि ठाहियो, खाओ ऐं पोइ मूंखे ॿुधाइजो। अल्लाह हाफ़िज़।